अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? इमरान अली मीराणी तव्हांजे आॾो हाज़िर आहियां। अॼु असां सिंधी जो हिकिड़ो इंतिहाई अहम टॉपिक जेको आहे उहो शुरू कयूं था। उहो टॉपिक आहे सिंधी में क़िसा जेके लिखिया विया उहे। पहिरियां असां मशहूरु सिंधी जा जेके क़िसा जेके तर्जुमा थिया, पहिरियों सिंधी में कहिड़ो क़िसो तर्जुमो थियो या पहिरियों सिंधी जो तिबेज़ाद क़िसो कहिड़ो आहे, इन्हनि खे पहिरियां ॾिसंदासीं। उन खां पोइ असां मूव कंदासीं लोक दास्ताननि ॾे। अच्छा, क़िसे ऐं दास्तान ॿई हिक ॿिए जे लाइ इहे लफ़्ज़ इस्तेमालु बि थींदा आहिनि, सो हिन में मुंझिणो न आहे। किथे मां दास्तान चवंदुसि त किथे मां क़िसो चवंदुसि, ठीकु आहे। हाणे जेके लोक दास्तान आहिनि, उमर मारी थी वियो, ससी पुनू थी वियो, ऐं हीर रांझो थी वियो, उनखां पोइ नूरी जाम तमाची थी वियो, इहे जेके मशहूरु क़िसा आहिनि उहे असां उन्हनि जी पढ़ंदासीं, ठीकु आहे, उन्हनि जी डिटेल पढ़ंदासीं, ताकी अगरि सुवालु अची वञे त असां उनखे हल करे वञूं। जीअं सुवालु आयो पियो हुयो त नूरी मोहाणनि जे कहिड़े क़बीले मां हुई, थी थो सघे हिन दफ़े वरी सुवालु ॾियनि त मारुई जे ॻोठ जो नालो छा आहे, मारुई जी माउ जो नालो छा हो, पीउ जो नालो छा हो। उमर मारुई क़िसे में गुंडो जेको आहे सो गुंडे जो किरदारु कंहिंजो आहे। त इहे सुवाल इन जे करे हाल फ़िलहालु जेके मशहूरु 10 खां 12 किताब जेके सिंधी में तर्जुमा थिया क़िसनि जा, मां उन्हनि ते अॼु डिस्कस थो कयां। उनखां पोइ वरी जेका आहिनि सो हिन ते सिंधी लोक दास्ताननि ते असां उमर मारुई जे खां शुरू कंदासीं, ठीकु आहे। त शुरू था कयूं असांजा जेके आहिनि सिंधी क़िसनि जा जेके मशहूरु किताब आहिनि जेके तर्जुमा थिया उहे शुरू था कयूं असां हाणे। अच्छा, हाणे हिते ॾिसो, हिते मां लिखियो आहे त सिंधी क़िसे जी इर्तिका अंग्रेज़नि जे दौर खां शुरू थी। हाणे तव्हां हिन ते ऑब्जेक्ट बि करे था सघो त शाह अब्दुल लतीफ़ बि त सिंधी क़िसनि खे लोक दास्ताननि खे ॻायो आहे, त पोइ अंग्रेज़नि जे दौर में कीअं। हिते जेका ॻाल्हि थी हले उहा नसर में थी हले, त नसर में किताबी सूरत में जेके आहिनि क़िसा गोई क़िसा लिखण जी जेका शुरूआति थी उहा अंग्रेज़नि जे दौर खां थी। ऐं पहिरियां जेके आहिनि सो ॿियनि ॿोलियुनि जा क़िसा सिंधी में तर्जुमा कया विया, उनखां पोइ सिंधी तिबेज़ाद क़िसा बि लिखणु शुरू थिया। हाणे हिते ॾिसो, पहिरियों तोतेनामो सिंधी, इहो सिंधी क़िसे जो पहिरियों छपियल किताबु आहे, पहिरियों सिंधी क़िसो आहे जेको छपिजी पधिरो थियो, ऐं इहो असुल में संस्कृत में लिखियलु हो। तोतेनामो सिंधी असुल में संस्कृत में लिखियलु। 1854 में इन जो तर्जुमो जेको आहे हैदर बख़्श जे लिखियलु तोता कहानी तां गुल मोहम्मद ऐं हबीबुल्ला तर्जुमो कयो, ठीकु आहे। हाणे इहो संस्कृत मां मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में इन जो तर्जुमो थियो। वरी हैदर बख़्त या बख़्श, किथे बख़्त थो मिले किथे बख़्श थो मिले, पर बख़्श सही आहे। हैदर बख़्श वरी इन जो जेको आहे तर्जुमो उर्दू में कयो, नालो रखियईं तोता कहानी, ऐं उन जे उर्दू तां थियल तर्जुमे जो तव्हां वरी सिंधी में तर्जुमो गुल मोहम्मद ऐं हबीबुल्ला कयो। उनखां हेठां लिखो, ॾिसो, मुंशी उधाराम बि इन जो तर्जुमो कयो 1862 में हिंदीअ तां। हाणे इहो बि वरी गूगल कंदव त किथे किथे तव्हांखे सुवाल जे जवाब में मुंशी उधाराम ईंदो। पोइ वरी चवंदो यार वीडियो ॾिठोसीं इमरान जो त उन त चयो त गुल मोहम्मद हबीबुल्ला, हिते त मुंशी उधाराम लिखियो पियो आहे। त मुंशी उधाराम जो बि जेको तर्जुमो कयल किताबु हो ॾाढो मशहूरु हो, उन बि कयो, पर 1862 में, हिननि 1854 में कयो। उनखां पोइ 2 नंबर ते गुल बिकावली 1890 में फ़ारसी में लिखियलु इज़तुल्ला शेख जे क़िसे जो सिंधी में तर्जुमो अहमद ख़ान जलबाणी कयो। नोट कयो, अहमद ख़ान जलबाणी, गुल बिकावली। उनखां पोइ नंबर 3 ते आहे 4 दरवेश, उर्दू में लिखियलु क़िसे जो सिंधी में तर्जुमो हाजी इमाम बख़्श ख़ादिम 1890। हाणे हे साल ग़लति आहे, इहो साल किताब हिकिड़े में 1890 पियो मिले, कुझु वेबसाइट ते वरी 1895 98 इहो अॻिते ईंदो, उते मां तव्हांखे ॿुधायां थो। सवाल उनखां पोइ 4 आहे गुल ख़नदान 1899 में आख़ूंद लुत्फ़ुल्ला, ही मशहूरु अथव। आख़ूंद लुत्फ़ुल्ला उर्दू दास्तान फ़सानाए अजाइब, तव्हां सिंधी में तर्जुमो कयो। हाणे फ़सानाए अजाइब तां जेको फ़सानाए अजाइब रजब अली सरवर जो लिखियलु हुयो, इन तां आख़ूंद लुत्फ़ुल्ला गुल बदर जो सिंधी में तर्जुमो कयो। 5 नंबर ते अमीर हमज़ो 1904 में अरबीअ तां काज़ी अब्दुल गफ़ूर हालाई सिंधी में तर्जुमो कयो, नोट कयो। उनखां पोइ मुमताज़ दमसाज़ मशहूरु क़िसो आहे, असुल में फ़ारसी में हो ऐं फ़ारसीअ ताईं मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर 1909, हे साल सही आहे, ते तर्जुमो कयो, ठीकु आहे। ऐं हिकिड़ी जॻह ते पढ़ियुमि त उर्दू तां तर्जुमो कयो आहे, पर उर्दू न आहे, इहो फ़ारसी वारो सही आहे।
उन खां पोइ गुलबदन किसो बि मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर तर्जुमो कयो हिन जो बि, मुमताज़ दमसाज़ ऐं गुलबदन मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जा। उन खां पोइ ही 5 किसा ॾिसो, अलिफ लैला, वॾो किसो बहराम शाह, वॾो हातिम ताई जो, 4 दरवेश, किसो दो चनेसर। इहे 5 ई जेके आहिनि हिन जे सालनि में ही साल सही आहे, ही साल सही आहे। हातिम ताई ऐं ही 4 दरवेश वारे साल जी का ख़बर न आहे। इहे जेके आहिनि इमाम बख़्श ख़ादिम बदवी तर्जुमा कया इन्हनि किसनि जा। उन खां पोइ किसो ताजुल मलूक ऐं किसो मूमल ऐं मेंदरे जो, इहे मास्तर वाहिद बख़्श तर्जुमा कया। उन खां पोइ चऊं था त असां गुलशन बहार, इहो तबेज़ाद, सिंधी जो तबेज़ाद किसो हुयो जेको कंहिं तां तर्जुमो न पर पंहिंजी तख़लीक़ ही कंहिं कयो, फ़क़ीर मोहम्मद आजिज़। इहो पहिरियां न बल्कि इहो नोट कजो त गुलशन बहार किसो सिंधी अदब जो पहिरियों तबेज़ाद किसो न आहे, ठीकु आहे। हाणे पहिरियों सिंधी तबेज़ाद किसो कहिड़ो आहे इहो नथो मिले, का ख़बर न पई सर्च करण सां बि, पर इनखे इहो एज़ अ सिंधी पहिरियों तर्जुमो तबेज़ाद किसो काउंट न कजो, ठीकु आहे। मां पहिरियां इहो चई वियुसि त असांखे ख़बर हुजणु खपे त पहिरियों जेको आहे सिंधी तबेज़ाद किसो कहिड़ो आहे, पर उन जो इहो गुलशन बहार जवाबु न आहे। उन खां पोइ ॾिसो, सिंधी दास्ताननि जे मौज़ूअ ते डॉक्टर काज़ी ख़ादिम सिंध यूनिवर्सिटीअ मां PhD कई, हे बि अहम आहे, इहो नोट करे छॾियो त हीउ हुयो असांजो इहो हिन जो सिंधी किसनि जो जेको आहे इर्तिक़ाई दौरु। हाणे अॻिते असां कुझु जेके मशहूरु किसा आहिनि सिंधी लोक दास्तान, लोक किसा, उन्हनि ते मूव थींदासीं ऐं उन मां पहिरियां असां उमर मारवी जे किसे खे ॾिसंदासीं। त अॻिलो वीडियो जेको आहे उहो ज़रूरु ॾिसिजो। थैंक यू सो मच। अलाह हाफ़िज़।